सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी। ऐं पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ज़ारा शेख साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऐं ज़ारा पाण बि ॾाढी प्यारियूं आहिनि, ॾाढी ब्यूटीफुल लेडी असां जे साम्हूं मौजूदु आहे। ऐं ॾाढी हिकिड़ो स्मूथली सुठे तरीक़े सां तव्हां सां शेयर करे पई ज़ारा त तव्हां पंहिंजी स्किन जी केयर कीअं करे सघो था। डेफिनेटली डिफरेंट स्किन टोन्स आहिनि ऐं इन खां अलावा डिफरेंट प्रॉब्लम्स आहिनि स्किन जा, त उहे कीअं रिज़ॉल्व थी सघनि था। सो हलूं था ज़ारा जी तरफ़ ऐं ज़ारा खां हाणे पुछंदासीं, जी ज़ारा स्किन टोन्स बि डिफरेंट आहिनि ऐं डिफरेंट मसइला तव्हां वधीक फेस कयो थियूं लेडीज़ जा, जी त पोइ तव्हां ॿुधाईंदो त छा छा स्किन जा प्रॉब्लम्स थियनि था, स्किन जा कहिड़ा टाइप्स आहिनि, ऐं पोइ वरी तव्हां सॉल्यूशन्स ॿुधाईंदो त हिन शइ जे लाइ ही सॉल्यूशन आहे। जी स्किन टाइप्स त असां वटि 7 to 8 ताईं अची वञनि थियूं, जिन में सेंसिटिव स्किन्स अची थियूं वञनि, ड्राई आहिनि, ऑयली आहिनि। मोस्टली माण्हुनि खे ड्राई ऐं ऑयली जी ख़बर हूंदी आहे, उन खां पोइ सेंसिटिव स्किन आहे, एक्नी आहे, ऐं उन खां पोइ डार्क स्पॉट्स अची था वञनि, वाइट स्पॉट्स अची था वञनि। इट मीन डिफरेंट काइंड ऑफ यू कैन से सेंसिटिव थिंग्स जेके कम्स ऑन योर फेस। सन टैन थी थो वञे, राइट, सन टैन थी थो वञे या टू टोन थी वञे स्किन, त तव्हांखे इन्हनि जे सॉल्यूशन्स ईअं वठणु घुरिजनि त अगरि तव्हांजी स्किन ड्राई आहे त उनखे मॉइस्चराइज़ सुठो करे रखो। राइट, घर में अगरि तव्हां वटि चांवर आहिनि, चांवर अगरि तव्हां घर में धोयो पिया त उन्हनि जो पाणी बि अगरि तव्हां बॉइल्ड पाणी जेको आहे उन सां बि चहिरो साफ़ करे छॾियो, वॉश करे छॾियो, त रियली इट्स वेरी बेनिफिशियल फॉर योर फेस। ड्राई स्किन जे बारे में ॿुधाईंदी। ऑयली स्किन आहे त मोस्टली ॾिसो तव्हांजो टी ज़ोन एरिया जेको आहे उहो ऑयली ऐं चमकदड़ नज़र अचे थो, त इन मां असां जल्दी सां जेको अननोन पर्सन बि हूंदो आहे त अंदाज़ो लॻाए वेंदो आहे त भई हिन जी ऑयली स्किन आहे। त ऑयली स्किन जे लाइ मुंहिंजे ख़्याल में दुनिया में बेस्ट खां बेस्ट जेका स्किन सुठी आहे न उहा ऑयली स्किन हूंदी आहे, त उनखे एतिरो ट्रीटमेंट करण जी ज़रूरत न पवंदी आहे। बट असां ऑयल खे स्क्वीज़ करण जे लाइ, ऑयल खे कंट्रोल करण जे लाइ यू हैव टू यूज़ फेस वॉशिस। सुठा फेस वॉशिस यूज़ करे सघो था, जीअं असांजी स्किन जे लाइ बैटर जेको आहे उहो टर्मरिक हूंदो आहे, जेके सिंधी में असां चऊं त हैड, हल्दी, या त उनखे तव्हां होम रेमेडीज़ जेके या तमामु बेस्ट हूंदियूं आहिनि। ज़्यादातर मूं वटि जेके लेडीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि खे होम रेमेडीज़ बि सजेस्ट कंदी आहियां, त जीअं हू घर में अगरि ॾिसो काफ़ी माण्हू अफोर्डेबल हूंदा आहिनि, परचेस करे सघनि था सीरम्स, छो जो सीरम्स जा तव्हांखे ख़बर आहे 4000, 5000, 3000 ताईं उन्हनि जा सिर्फ़ु अमाउंट हूंदा आहिनि, त जेको अफोर्डेबल हूंदो आहे उहो त परचेस करे वेंदो आहे, पर जेको अफोर्ड न कंदो आहे त उहो न करे। ॿी शइ असां वटि ज़्यादातर हींअर जेको ज़्यादा मसइलो हले पियो उहो हले पियो स्किन में डार्क स्पॉट्स जो, जिनखे मलेज़ियमा बि चयो वञे थो। ॾिसो मलेज़ियमा असांखे इहा नॉलेज न आहे काफ़ी लेडीज़ खे, त ही अलाए छो मुंहिंजे चहिरे ते कारा कारा धॿा पइजी विया आहिनि, त हू धॿा सिर्फ़ु हिकिड़ी शइ जे करे कोन पवंदा आहिनि, या त एक्सेस में तव्हां का शइ अहिड़ी यूज़ कई आहे, कर्टिज़ोन्स हया आहिनि, ईअं खणी चवां अहिड़ियूं के क्रीम्स तव्हां हार्ड यूज़ कयूं आहिनि, जिन जे करे तव्हांजी फर्स्ट लेयर जेका आहे उहो ख़तम थी वई आहे, एंड देन तव्हांजो प्रॉब्लम जेको आहे उहो मथे अची वियो आहे। ऐं उन्हनि खे रिकवर करण जे लाइ मेन थिंग इज़ दैट त तव्हां उन्हनि जा सुठे तरीक़े सां फिटिंग्स करायो। घर में उन्हनि जो सोल्यूशन ॾाढो मुश्किल सां निकिरंदो आहे। ऐं एलोवेरा आहे उहा तव्हांजे चहिरे ते यूज़ कयो। नेचुरल जेल था चओ या जेके जार्स में ईंदियूं आहिनि, वधीक कहिड़ी बेनिफिशियल आहे? कहिड़ियूं जेल्स? एलोवेरा जेल। एलोवेरा जेल आउं त चवंदसि त घर में पौधो हणी छॾियो। अच्छा, लेडीज़ लाइ एलोवेरा जेल खाओ, तव्हांजी उमिरि वधाए थी। उहो खाइण जो छा तरीक़ेकार आहे? उहो ई तव्हां उनजो गुदो खणो था, मॉर्निंग में तव्हां उनखे पाणी सां पी छॾियो। नाश्ते खां पहिरीं या पोइ? न, नाश्ते खां पोइ पियो, छो जो इलाही हैवी हूंदी आहे ऐं थोरी अहिड़ी कसरी हूंदी आहे जो माण्हू कोन खाई सघंदो आहे। अगरि तव्हां डेली हुनजो पीस खाओ था त रियली तव्हां काफ़ी स्किन तमामु ज़बरदस्त थींदी आहे, तव्हां एज में बि पोयां वञो था हुनमें। ॿी शइ तव्हां हेयर खे बि हणी सघो था, फेस खे बि हणी सघो था। सो अलाह साईं जेके बि असांजे लाइ फ्रूट्स ठाहिया आहिनि, अच्छा जेके मौसमी फ्रूट्स आहिनि उहे तव्हांजी स्किन जे लाइ तव्हां ख़बर आहे ॾाढा सुठा हूंदा आहिनि।
निशाननि जे लाइ अगरि तव्हां खां केरु क्वेश्चन करे थो या का मुंहिंजी अधी सोचे पई त यार मूंखे डार्क सर्कल्स आहिनि या मूंखे इलाही डार्क स्पॉट्स आहिनि ऐं क्रीमूं अफोर्ड नथी करे सघां, मूं वटि पैसा न आहिनि ऐं नथी वठी सघां, तव्हां उनखे तमामु ईज़ी नमूने सां तमामु सुठो हिकिड़ो मशवरो ॾियांव पई। आलू जेको आहे पटैटो उनखे तव्हां पील कयो ऐं उन्हनि जो जेको उनखे पूरे खे तव्हां क्रश करे छॾो, देन उनखे स्क्वीज़ करे उन्हनि जो जेको पाणी आहे उहो कंटिन्यूसली तव्हांजे चेहरे ते तव्हां अगरि अप्लाई करो था त रियली रियली इहो बि त बेस्ट सीरम थी वियो न, ज़बरदस्त सीरम अथव, तव्हांजी स्किन एतिरी सुठी थी वेंदी, बाक़ाइदा तव्हांजा निशान लहंदा। ऐं पंहिंजे कस्टमर्स खे रिकमेंड कंदी आहियां, रियली उन्हनि खे तमामु घणो बेनिफिट मिलंदो आहे। ऐं ज़्यादातर असां वटि जेके छोकिरियूं इहो ई ॻाल्हि ॿुधायां पई त मेलेज़िमिया जो ॾाढो मसइलो आहे, तमामु घणा निशान नोज़ ते अपर लिप ते चिन ते खणी ईंदियूं आहिनि, त उहो छा आहे त कुझु घणो ई स्किन जे बारे में केयरफुल थी वेंदियूं आहिनि त पोइ उहो केयरलेस थी वेंदो आहे कमु असांजे लाइ। हा हा हा, घणो सफ़ा कॉन्शियस रहण खां पोइ एतिरो बि न रहिजे, जी जी जी, रिलैक्स रहिजे। सही। ऐं तव्हां नाइट क्रीम्स जी ॻाल्हि कई आहे त उन्हनि जो छा इफेक्ट आहे, जेके क्रीम्स जेको आहे सो मिक्सचर फेस ते अप्लाई कयो वञे थो, मोस्ट प्रोबेबली असां वटि गर्ल्स जा इहे प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, ऑब्वियसली आउं गर्ल आहियां त सैलून्स ज़्यादातर तव्हांखे रिकमेंड कंदा आहिनि त ही मल्टीपल क्रीम्स जेके आहिनि उहे तव्हां यूज़ कयो। उनमें मर्करी बि आहे जेको स्किन जे लाइ इलाही ख़राबु आहे, तमामु घणी ख़राबु आहे। ऐं ॾिसो अच्छा मेकअप में बि त आहे न, ॾिसो मेकअप अगरि तव्हां ब्रांड खणो था त मुंहिंजे ख़्याल में उहो तव्हांजी स्किन खे नुक़सान नथो ॾे, पर अगरि तव्हां लोकल ब्रांड फॉर एग्जाम्पल हिकिड़ो बेस आहे जेको तव्हांखे लोकली 500 ऐं 1000 ताईं मिले थो, त मूंखे तव्हां इहो ॿुधायो त उहो तव्हांखे स्किन खे छा चीज़ शइ ॾे पियो, ऐं जेको तव्हांजो साल हले थो, त बेटर इहो आहे, चवंदा आहिनि थोड़ा करो और अच्छा करो, त थोरो सुठी शइ वठो, उहा तव्हांखे महांगी ज़रूर पवंदी, बट तव्हांजी हींअर जेके स्किन कैंसर छो पियूं थियनि तव्हांजो, सिर्फ़ु इन जेके तव्हां स्किन ते जेके तव्हां केमिकल्स यूज़ करियो पिया जी उन्हनि जे करे तव्हांखे, त बी केयरफुल ऑफ इट। असांखे नॉलेज न हूंदी आहे, जस्ट बिकॉज ऑफ दैट असांखे इहे प्रॉब्लम्स ज़्यादातर फेस करणा पवंदा आहिनि। जी हाणे जीअं फॉर एग्जाम्पल असां वटि कस्टमर अचे थो, ओ हेॾा सारा मेकअप जा रेट, हुते त 2500 लाइक दैट घटि पैसा ॿुधाईंदो न हलनि पिया, त डियर मुंहिंजूं राणियूं मुंहिंजूं मिठियूं, ऐं तव्हांखे इहा शइ ज़रूरु रिकमेंड कंदसि त हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेका शइ तव्हांखे महांगी मिले पई ज़रूरी न आहे त उहा सुठी हुजे, बट जेको माण्हू तव्हां सां कमिटेड आहे उहा तव्हां ते सुठी ई शइ यूज़ करे थो, ऐं अगरि उहो तव्हां खां उनजो अमाउंट वठे पियो त उहा महांगी ई हूंदी जो उनजो अमाउंट वठे पियो। सो या क्रीम्स आहिनि या मेकअप आहे, उहो एतिरो कॉस्टली हींअर असांखे मिले थो या एतिरो कॉस्टली थी वियो आहे जो असांजो कस्टमर पेट्रोल वरी वधियो आहे, डॉलर वधी वियो आहे, असां मतिलबु मुंहिंजो हिकिड़ो ब्रांड आहे, उहा आउं घुरायां पई ब्राज़ील मां, त तव्हां यकीन कंदा उन्हनि जा फ्लैट कस्टम भरे असांखे हिकिड़ी बॉटल 40, 80 इवन लैख ताईं वञी असांखे बॉटल्स 2-3 बॉटल्स पवनि थियूं, जिन मां असां अमाउंट नथा कढी सघूं। त जॾहिं को माण्हू तव्हांखे हिकिड़ी सुठी प्रोटेक्शन वारनि खे या स्किन खे ॾियणु चाहे थो त प्लीज़ उनखे ॾियणु ॾियो। सही सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। इहो न चओ त यार न हिन जो रेट त ही हुजणु घुरिजे, हुते एतिरो तोले हुते ही शयूं थोरो असांखे डिस्टर्ब कंदियूं आहिनि, बाक़ी ओवरऑल अलाह साईं ख़ुशि रखे। स्किन जे लाइ अगरि कयो था त पोइ हाणे भला सुठो ई करणु खपे। अच्छा, उनखां अलावा थोरो होम रेमेडीज़ जे हवाले सां आउं ॻाल्हाइणु चाहींदसि, उन खां पोइ वरी डेली यूज़ मेकअप जेको आहे उन जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। ज़ारा, लेमन जो यूज़ फेस ते, जीअं तव्हां हल्दी जो चयो, टर्मरिक, ऐं उनखां पोइ ककम्बर, काफ़ी सारी रेमेडीज़, ऐं बेसण जो इस्तेमालु, चांवर जे अटे जो इस्तेमालु, जी जेके जेके घर में इहे रेमेडीज़ नंढियूं नंढियूं इज़ीली जेको आहे सो ठही सघूं था। जी 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 जी, स्किन जे लाइ कहिड़ियूं सुठियूं आहिनि तव्हां थोरो ॾिसो? लेमन जेको आहे न हर स्किन ते सूट न कंदो आहे। अगरि असां नेट ते हींअर माशाल्लाह एतिरियूं शयूं पयूं आहिनि जो अगरि असां का रेमेडी ॿुधायूं बि था, व्यूअरशिप जे लाइ इलाही सारियूं मिली वञनि। ओहो, सिर्फ़ु फाइंड आउट करो त लेमन, हाउ कैन वी यूज़ लेमन ऑन आवर फेस, त लॉट ऑफ थिंग्स कम्स असांजे साम्हूं, राइट?
पर लेमन हर स्किन खे सूट न कंदो आहे। सही। पहिरीं शइ, ड्राई स्किन ते त बिल्कुलु यूज़ न कयो लेमन, ठीकु है। अगरि तव्हांजी ऑयली स्किन आहे त तव्हां यूज़ करे सघो था। उन खां अलावा सेंसिटिव स्किन आहे त बिल्कुलु यूज़ न कयो। ऐं ॿी इहा शइ त हनी जेका हूंदी आहे उहा बि तव्हां पंहिंजे फेस ते यूज़ रखी सघो था। अच्छा, कुझु लेडीज़ अहिड़ियूं आहिनि जिन खे रिंकल्स अचनि था ऐं एज खां पहिरीं त रिंकल अचणु मतिलबु पाणी तव्हां घटि पिया पियो, राइट। ऐं अगरि तव्हांजी एज आहे 30 खां अबव आहियो। अच्छा, ॿी शइ थोरी आउं प्लीज़ पंहिंजे कस्टमर्स खे या व्यूवर्स खे ज़रूरु ॿुधाईंदी हलां त असां वटि टीनेजर्स या यंग गर्ल्स जेके अचनि थियूं उहे चवनि थियूं त मूंखे फेशियल कराइणो आहे। सो असां वटि जेके ब्यूटिशियन्स, अलाह साईं ख़ुशि रखे सभिनी खे, उहे जल्दी सां उनखे जल्दी फेशियल रूम में विहारे उनजो फेशियल स्टार्ट कराए छॾींदियूं आहिनि। सो प्लीज़ डू थिंक अबाउट इट त जेका नंढी एज आहे 20 इयर्स आहिनि या 25 इयर्स आहे उन जे लाइ फेशियल न आहे। प्लीज़ डोंट गो फॉर फेशियल, सही, राइट। तव्हां केमिकल फ्री ही खणी अचो, हर्बल। असां वटि मूं वटि असांजो सैलून जेको आहे हैदराबाद में मौजूदु अथव ऐं अल्हम्दुलिल्लाह असां प्राउड फील कयूं था त असां हैदराबाद में वेठा आहियूं। ऐं मोस्टली माण्हू सम्झंदा आहिनि त हैदराबाद जे माण्हुनि खे का ख़बर कोन्हे या हैदराबाद जा जेके सैलून्स आहिनि उन्हनि खे का नॉलेज कोन हूंदी आहे, उन्हनि खे कमु कोन ईंदो आहे। पर अल्हम्दुलिल्लाह असांखे कमु अचे थो ऐं असां कयूं पिया डिफरेंट स्किन्स खे। सो ॿुधाईंदी ॾाढो बहितरीन कमु कयो पिया। बिल्कुलु 30 खां अबव जेके एजिस अचनि थियूं उहे फेशियल कराए सघनि थियूं। बिल्कुलु तव्हां वञो, तव्हां फेशियल करायो, बट प्लीज़ ॿार जेके आहिनि उहे क्लेंजिंग ॾांहुं अचो ऐं हर्बल ॾांहुं अचो, सही सही, केमिकल ॾांहुं न वञो। अच्छा, उनखां अलावा कॉफ़ी पाउडर जो बि यूज़ हूंदो आहे? कॉफ़ी जो इहो ई ॿुधायां पई त झुरियूं जेके आहिनि उन्हनि जे लाइ तव्हांजी कॉफ़ी ॾाढी बेनिफिट वारी आहे। त कॉफ़ी खे तव्हां यूज़ करे सघो था राति जो एज़ ए मास्क जे तौर ते लॻाए सघो था। पर छा में तव्हां उनखे रोज़ वाटर में यूज़ करे सघो था, मिल्क में यूज़ करे सघो था, मलाई में यूज़ करे सघो था। अगरि तव्हांजी स्किन ऑयली न आहे त मलाई में यूज़ करे सघो था ड्राई स्किन ते। बनाना ॾाढो ज़बरदस्त आहे तव्हांजी स्किन जे लाइ, त बनाना खे यूज़ कंदा करियो। उन्हनि जो पील ॾाढो सुठो आहे। या पर आउं सवेर तव्हां सां इहा शइ डिस्कस कई त जेके बि फ्रूट्स आहिनि मौसम वारा सभु चेहरे ते लॻायो। सही सही, तव्हांजे लाइ ॾाढा बेनिफिशियल आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। असां किचन में बीहूं था, मोस्टली लेडीज़ जेके हींअर बि किचन में बीठियूं हूंदियूं के मानी जी तयारी करणी हूंदी का कुझु कंदी हूंदी, बाबा टमाटो पियो आहे न तव्हांजी स्किन ते, तव्हांजा पोर्स खुलियल आहिनि न, टमाटो खणो हणी छॾियो। 15-20 मिंट छॾींदा आहे त पोइ तव्हां टमाटो अप्लाई न कयो मुंहिंजे ख़्याल सां सेंसिटिव स्किन जे लाइ। ॾिसो, मूं तव्हांखे बार बार चयो आहे त सेंसिटिविटी बि डिफरेंट काइंड ऑफ सेंसिटिविटीज़ में अचे थी न। अगरि तव्हांजी स्किन ऑयली आहे त उहा घटि सेंसिटिव हूंदी आहे, राइट। त टमाटो जेको आहे उहो एतिरो ख़राबु न आहे, उहो तव्हां हर स्किन ते बि यूज़ कोन था करे सघो, बट ड्राई स्किन ते ज़्यादा उहो इफेक्ट करे थो। त मतिलबु आउं उन्हनि भेनरुनि सां ॻाल्हायां पई जेके जिन जा पोर्स इलाही ओपन आहिनि, टमाटो खणो हणो तमामु सुठो। तव्हां फिटकरी यूज़ कयो। जी 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 जी, फिटकरी जा छा बेनिफिट? अच्छा, फिटकरी तव्हांखे जेके जरासीम आहिनि पहिरीं शइ त उन खां बिल्कुलु पाक करे थी छॾे। असां इन जो यूज़ तव्हां ज़्यादातर इहो बि ॾिठो हूंदो, असांजा जॾहिं मतिलबु आउं नंढड़ी हूंदी हुअसि त मुंहिंजो बाबा शेव कंदो हो त असां उन्हनि खे ॾिठो त फिटकरी असांजे बाथरूम में मौजूदु हूंदी न, रखी हूंदी हिकिड़े बाउल में, ऐं उहो यूज़ कंदा हुआ। चवंदासीं छा छो आहे छाजे लाइ? त हिकिड़ो बार मूं ॾिठो त खणी त उनखे थोरो टेस्ट कयो न, त मूं चयो यार ही त खटी आहे। त सम्झो यादि मिस्री हूंदी आहे त उहा सम्झी हुई। सो तॾहिं त एतिरो असांखे सेंस कोन हो, जॾहिं आहिस्ता आहिस्ता असांखे सेंस आयो त ख़बर पई त शेव करण खां पोइ छो यूज़ कई वेंदी हुई त असांजा जेके पोर्स ओपन थियनि था, सेंसिटिव स्किन थी वञे, ज़ाहिर मर्द आहे ॿाहिरि निकिरे पियो, त हू जॾहिं उनखे फिटकरी हणे थो त हूअ सभिनी शयुनि खां हू सेफ थी वई आहे। सही सही, त ज़बरदस्त ईअं खणी चओ त हूअ तव्हांखे प्रोटेक्ट करे थी इलाही सारियुनि शयुनि खां। दज़ आहे, मिटी आहे ऐं तव्हांजा जरासीम आहिनि उन्हनि खां।
ज़बरदस्त ज़ारा। ऐं उन खां अलावा असां वटि हाणे त तमामु घणो रुझान वधी वियो आहे वाइटनिंग इंजेक्शन्स जो, स्लिमिंग ड्रिप्स जो, ऐं उन खां अलावा बि मां आई डोंट नो, मूंखे नाहे ख़बर, ग्लूकोथाइन जा कैप्सूल्स आहिनि, इंजेक्शन्स आहिनि जेके तव्हांखे डेली हणाइणो पए। राणी ॾिसो, इहो तमामु एतिरो महांगो ख़र्च आहे जेको हिकिड़ो अफोर्डेबल माण्हू ई करे सघे थो। वेचारियूं असां वटि लेडीज़ ईंदियूं आहिनि, मुंहिंजो कलर कारो आहे, आपी त इंजेक्शननि जा छा पैसा लॻंदा? बेटा इंजेक्शन हिकिड़ी 3000 खां स्टार्ट थिए थी, हाणे त हूअ अफोर्ड करे सघे थी तूं डेली हणाईंदी इंजेक्शन। सो प्लीज़ ॾिसो, असांजी जेका कुदरती स्किन आहे ॾाढी ख़ूबसूरत अथव, ऐं तव्हां छा था सम्झो त एतिरो कॉम्प्लेक्शन आहे त तमामु घणो आहे यंगस्टर्स में। मुंहिंजो नंढड़ो आहे, उनजो थोरो कॉम्प्लेक्शन थोरो डल आहे न, सो डेली सेस ममा ऐं तव्हां सभिनी खां कारो आहियां न बेटा तूं सुहिणो आई। मक़सदु चवण त मुंहिंजो पुटु आहे, हुन लाइ न चवंदी आहियां, हुन लाइ चवंदी आहियां त हुनजो इहो कॉन्सेप्ट क्लियर कयां त बाबा डार्क बि कोन आई, मतिलबु नॉर्मल स्किन आहे तव्हांजी। सो जेके छोकिरियूं थोरियूं डार्क स्किन जूं बि आहिनि, हू ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि अगरि हू पंहिंजो ड्रेसिंग जो सेंस रखनि, हू पंहिंजो ॻाल्हाइण ॿोलाइण सुठो रखनि, हू खाइण पीअण सुठो रखनि, डाइट सुठो रखनि, त रियली हू ख़ूबसूरत आहिनि। मेकअप थोपण सां, अच्छा ज़्यादातर मूं इहो बि ॾिठो आहे त काफ़ी माण्हुनि खे इन शइ जो सेंस न हूंदो आहे त अगरि आउं कारो आहियां त आउं वाइट बेस हणी ॿाहिरि निकिरंदसि त आउं अछो लॻंदसि, ऐं उहो पोइ ग्रे ॾांहुं वेंदो हलियो आहे। सो इहो वरी कॾहिं वरी वेहंदासीं त डिस्कस कंदासीं मेकअप जे बारे में, त मेकअप जा छा कोशिश कंदासीं प्रोग्राम में जेतिरो डिस्कस करे सघूं था कंदासीं। बट हिकिड़ी ॻाल्हि, टू बी ऑनेस्ट, असां में जेको मोस्टली गर्ल्स में एंड इवन बॉइज़ में बि जेके यूनिवर्सिटी वञी रहिया हूंदा आहिनि, जेके एजुकेशन खे प्रियोरिटी ॾींदा आहिनि, जिन जो हिकिड़ो सुठो विज़न हूंदो आहे, उन्हनि में बि इहे कॉम्प्लेक्सिस हूंदा आहिनि। सो तव्हां इन्हनि कॉम्प्लेक्सिस मां ॿाहिरि अचो, यू आर वेरी ब्यूटीफुल, अलाह जी क्रिएशन आहे, अलाह पाक जीअं तव्हांखे ठाहियो आहे, तव्हां इलाही ख़ूबसूरत आहियो। ऐं तव्हांखे जेकर ख़ूबसूरत थियणो आहे त पोइ पंहिंजी सोच खे ख़ूबसूरत कयो, तव्हांखे ख़ूबसूरत थियणो आहे त पोइ तव्हां पंहिंजे विज़न केतिरो वॾो रखो, तव्हांखे अॻियां वधिणो आहे त पोइ तव्हां पंहिंजे एजुकेशन खे प्रायोरिटी ॾियो। यकीनन उहे मंज़िलूं, उहे राहूं अव्हां जो इंतज़ारु करे रहियूं आहिनि। व्यूअर्स, वक़्तु साही जो थी वियो आहे, नंढड़ो ब्रेक आहे, अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर आउं वेलकम चवंदसि, भलीकार चवंदसि तव्हां जे पंहिंजे प्रोग्राम में। प्रोग्राम लाइव हले पियो, स्क्रीन टर्मिनल नंबर 2 गॾो गॾु हली रहियो आहे। असांजे प्रोग्राम में ब्यूटिशियन मौजूदु आहिनि ऐं ॾाढियूं एक्सपर्ट आहिनि पंहिंजी फील्ड में, सो एजुकेटेड बि आहिनि। ज़ारा शेख थी सघे थो, काफ़ी सारियूं असांजूं भेनरूं हिन वक़्तु जेके ॾिसी रहियूं आहिनि ज़ारा जे नाले खां, ज़ारा जी शख़्सियत खां वाक़िफ़ हुजनि त अव्हांखे संदन कम जी ख़बर हूंदी। ऐं बाक़ी जेके भेणूं असांखे हिन वक़्तु न्यू आहिनि, ॿुधनि पियूं, त अव्हांखे ॿुधाईंदी हलंदसि त ज़ारा ॾाढो सुठो सैलून रन कनि पियूं, ऐं उनखां अलावा संदन बुटीक बि आहे। ज़ारा जो ॻाल्हाइण बि ॾाढो प्यारो आहे, मां पहिरीं बि चई चुकमि त ॾाढो स्मूथली, ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां सां रेमेडीज़ बि शेयर कनि पियूं, ऐं स्किन टोन्स, स्किन प्रॉब्लम्स जेके बि आहिनि उनजे हवाले सां तव्हांखे सजेस्ट कंदियूं हलनि पियूं त तव्हां कीअं केयर करे सघो था पंहिंजी स्किन जी, पंहिंजे फेस जी। तव्हांखे जेकर तव्हांजा ओपन पोर्ट्स आहिनि त तव्हां उन्हनि खे कीअं बंदि करे सघो था, तव्हांखे फेस ते पिगमेंटेशन आहे त तव्हां कीअं, उनजो सोल्यूशन छा आहे, तव्हां कीअं उन प्रॉब्लम खां जान छॾाए सघो था, तव्हांखे जेकॾहिं तव्हांजे आइस ते डार्क सर्कल्स आहिनि त उनजो छा सोल्यूशन आहे, पिंपल्स आहिनि त उनजो छा सोल्यूशन आहे। सुबुह जो तव्हां उथो था त कीअं पंहिंजे फेस जी तव्हां केयर करे सघो था, ऐं वञी करे पोइ सॼे ॾींहं खां पोइ राति ताईं जॾहिं तव्हां वरी बेड ते वञो था त कीअं तव्हां पंहिंजे फेस जी केयर करे सघो था। ज़ारा, असां वटि जीअं तव्हां पाण ई चयो त डिसेंट लुक ऑलवेज मैटर्स अ लॉट, तव्हांजे लाइ बहितरु हूंदो आहे, ख़ूबसूरत हूंदो आहे त तव्हां उनखे प्रिफरेंस ॾियो, तव्हां पंहिंजे डिसेंट लुक खे। ॻोठनि जी थोरी ॻाल्हि कंदासीं, छाकाणि त असांजूं काफ़ी सारियूं अदियूं हिन वक़्तु ॻोठनि जी तरफ़ बि ॿुधी रहियूं हूंदियूं, थी सघे थो कॉल न करे सघंदियूं हुजनि, पर तव्हांजो जेको सुवालु आहे ऐं कोशिशि कंदसि त उहे ॻाल्हियूं बि प्रोग्राम में रखी सघां। सो यस ज़ारा, तमामु घणी गर्मी हूंदी आहे, कीअं तव्हां डेली जेकर तव्हां निकिरो था, तव्हां टीचर आहियो, कंहिं बि पेशेंट सां तव्हां रिलेटेड आहियो, त तव्हां पंहिंजे फेस खे कीअं सेफ बि रखो, प्रोटेक्ट करे निकिरो ॿाहिरि जी। जी यस प्लीज़। ॾिसो, मोस्टली लेडीज़ जेके आहिनि उहो या त
ऐं मेकअप जे बारे में अगरि ॻाल्हायां त मेकअप करे निकिरनि थियूं त उन्हनि जो इफेक्ट स्किन ते मतिलबु उन्हनि जी स्किन खे डल ॾांहुं खणी वञे थो। त पहिरीं शइ प्रोटेक्शन इहा आहे त तव्हां जेको ॿाहिरि निकिरो था त बेस जो यूज़ेज घटि रखो। सही सही राइट। कॉम्पैक्ट्स मिलनि था, पाउडरी जेके कॉम्पैक्ट्स हूंदा आहिनि। तव्हां अगरि ॿाहिरां खां वञो, टीचर फॉर एग्ज़ाम्पल आहियो था, तव्हां ॿाहिरां खां वञो था, ऑफकोर्स तव्हां स्कूल में वञण खां पहिरीं या कंहिं ऑफिस में या जिते कमु कयो पिया त कुझु टाइम त तव्हांजो ऑफिस में रहंदो आहे त तव्हां पहिरीं वञी पहुचंदा आहियो। राइट। त पहिरीं अगरि सनलाइट ॿाहिरि आहे त तव्हां कॉम्पैक्ट यूज़ करे एंड देन वञो ऐं पोइ उते वञी तव्हां हल्को सो अगरि मेकअप करणु चाहियो था, हल्को टचअप जीअं थींदो आहे, टचअप ॾेई छॾो जेको तव्हांजी पर्सनैलिटी खे इनहेंस कंदो। बाक़ी ज़्यादा तव्हांखे मूं पहिरीं बि ॿुधायो आहे। ऐं ॿी ॻोठनि जे बारे में आउं तव्हांखे इहो ॿुधायां त हू वेचारियूं असांजूं जेके ॻोठनि में लेडीज़ रहनि थियूं त काफ़ी त मुंहिंजे ख़्याल में असांखां वधीक अवेयर ऑफ आहिनि त शहरनि में छा थो थिए। बट कुझु अहिड़ियूं बि लेडीज़ असां वटि ईंदियूं आहिनि जीअं ब्राइड्स तयारु कराइण ईंदियूं आहिनि त सर्विसिस लाइ जॾहिं ईंदियूं आहिनि त उन्हनि खे असां ॾिसंदा आहियूं त शायदि को ज़िंदगी में हुननि फेशियल त ठहियो का कुझु चहिरे ते हयो बि हुजे, पोइ हू पंहिंजो पाण खे अलाए छा छा ब्लीचिंग वई कंदियूं आहिनि या आईब्रोज़ बिल्कुलु ख़तमु करे छॾींदियूं आहिनि, हिक ॿिए खे प्रैक्टिस कंदियूं आहिनि वई। त ॾिसो ही जेका असांजी फील्ड आहे, मूंखे सुठो लॻंदो त असांजूं उतां जूं लेडीज़ या असांजो उते छोकिरियूं उहे जिन खे इन फील्ड में अचण जो ॾाढो शौक़ु आहे ऐं हू हिन फील्ड में अॻियां निकिरणु चाहिनि थियूं ऐं सुठो कमु करणु चाहिनि थियूं या पंहिंजे ॻोठ खे जी लेडीज़ खे हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म ॾियणु चाहिनि थियूं या पंहिंजो पाण खे ख़ूबसूरत ठाहिणु चाहिनि थियूं। बिल्कुलु असांजी पंहिंजी जेका पर्सनैलिटी आहे न, पहिरीं त माण्हूअ ते उहा अट्रैक्ट कंदी आहे। असांजो को मेकअप माण्हुनि ते अट्रैक्ट न कंदो आहे, असांजी पंहिंजी पर्सनैलिटी, तव्हांजो तव्हांखे फर्स्ट ग्लैंस में जेको ॾिसे थो उहो तव्हांजे आउटर लुक खे ॾिसे थो। ठीकु आहे, त तव्हांजो उहो ख़ूबसूरत हुजणु। हाणे असां पहिरीं शइ असां अगरि थुल्हा थियूं पिया त थुल्हा ई थींदा पिया वञूं। देन पहिरीं त पंहिंजी डाइट वॉक डेली पंहिंजे लाइफ में हिकिड़ो टाइम रखी छॾो त अच्छा काफ़ी लेडीज़ खे चवंदी आहियां त यार तव्हां पंहिंजो वेट घटि कयो। हींअर काफ़ी कल्ह हिकिड़ी मूं वटि लेडी आई, उहा मूंखे चई यार मूंखे चेंज करे छॾ। मूं चयो यार तव्हां ख़ूबसूरत आहियो, I can't change yourself. You can change by yourself. जेसिताईं तव्हां पंहिंजो पाण खे पाण चेंज न कंदा, ऐं तव्हांखे छा कंदसि, वधि में वधि तव्हांजी कटिंग करे छॾींदसि, कट सां तव्हांजो लुक चेंज अची वेंदो ऐं वरी वार थोरी देरि खां पोइ घर वेंदा तव्हां उहे वार ॿधी छॾींदा मथे, त तव्हांजो लुक त साॻियो जो साॻियो रहिजी वियो। त ॾिसो तव्हांजी पहिरीं शइ अगरि तव्हां मोटा आहियो, तव्हांखे थोरा अनकॉन्शियस आहियो यार आउं इलाही थुली आहियां, तव्हां छा कयां, प्लीज़ वॉक शुरू कयो। घर में वेठा आहियो न, कमु कयो पिया, हिकिड़ो अधु कलाकु पंहिंजो पाण खे योगा करे वठो, वॉक करे वठो, उन सां तव्हां पाण मेंटेन रहो था, तव्हांजो माइंड फ्रेश रहे थो। एक्सरसाइज तव्हां करियो, तव्हां थोरो पाण खे रिलैक्स रखो। राइट। बाक़ी सिर्फ़ु तव्हां मोबाइल खणी उन्हनि ते फिल्मूं वेही ॾिसो था, ड्रामा ऐं हद दर्जे जा फुल ड्रामा ॾिसो था, पोइ उन्हनि मां काफ़ी शयूं खणो पिया। सो डोंट गिव योर टाइम टू पंहिंजे पाण खे टाइम ॾियो। त ॻोठनि में जेके लेडीज़ आहिनि उहे ज़मीनुनि ते ऐं जेके हर हलाइनि थियूं यार उहे असांखां वधीक कमु कनि थियूं ऐं तव्हां ॾिसंदा हू एक्टिव हूंदियूं आहिनि, स्लिम लॻियूं पयूं आहिनि, बट हुननि जी स्किन ख़राब हूंदी आहे छो जो हू ॿाहिरि इलाही कमु कनि थियूं। त हुननि खे प्लीज़ ध्यानु करणु घुरिजे। हू अगरि असां वटि नथियूं पहुची सघनि, असांजा अगरि तव्हां चाहियो त असांजा कॉन्टेक्ट्स हूंदा आहिनि, नंबर हूंदा आहिनि, तव्हां मूंसां कॉन्टेक्ट करे सिर्फ़ु फ़ोन ते ई ॻाल्हाए सघो था। काफ़ी मुंहिंजूं अहिड़ियूं क्लाइंट्स जेके आउट ऑफ कंट्रीज़ रहनि थियूं, आउट ऑफ सिटी रहनि थियूं, हैदराबाद खां परे रहनि थियूं, असां उन्हनि सां कॉन्टेक्ट में रहंदा आहियूं। ख़ासि करे आउं ज़रूरु रहंदी आहियां। तव्हां कीअं पोइ टाइम मैनेज कंदा आहियो? लाइक तव्हां मोबाइल फोन ते बि एक्टिव रहो था, तव्हांजा क्लाइंट्स आहिनि, तव्हां ॾाढो हिकिड़ो टाइम खे मैनेज रखणु अॼुकल्ह जे दौर में ॾाढो मुश्किल आहे। ज़ारा वटि कहिड़ो मैजिक आहे भई,
ज़ारा शेयर कयो। ॾिसो अल्लाह साईं जेका औरत क्रिएट कई आहे न उहा सॼो मैजिक अथव, राइट। ऐं ॿी इहा शइ त मूं तव्हांखे चयो त असां अकेला कुझु नथा करे सघूं, असांखे बैक ज़रूरी आहे। सही। जीअं असां सोफ़ा ते वेठा आहियूं त असांखे बैक ज़रूरी आहे, तीअं मुंहिंजी बैक मुंहिंजो हस्बैंड आहे। त अगरि मुंहिंजूं कुझु शयूं जेके जिते आउं न पहुची सघंदी आहियां त उहो मुंहिंजो जेको हथु आहे उहो मुंहिंजे हस्बैंड जे सूरत में उहा शइ करे वठंदो आहे। त असां ॿई मतिलबु म्यूचुअल अंडरस्टैंडिंग सां कमु करियूं पिया। ॿी शइ त अगरि तव्हां सम्झंदा हूंदा त यार घर में मासियूं, यार असां वटि छोकिरा आहिनि, मासियूं आहिनि, कमु कराए सघूं था, बट आउं इन शइ खां बिल्कुलु परे रहंदी आहियां। न यार पाण करिणो आहे, पाण कुक करिणो आहे, पंहिंजे ॿारनि खे पाण पचाए खाइणो। अगरि तव्हां इहो सम्झंदा हुजो त असां ब्यूटिशियन्स आहियूं, असां सिर्फ़ु पंहिंजे पाण खे संवारण ख़ूबसूरत करण में पूरा हूंदा आहियूं, असां ॾाढो पंहिंजे पाण खे ठाहिण में पूरा हूंदा आहिनि, सो मतिलबु मुंहिंजी अगरि वातां तव्हां इहा शइ ॿुधो था, आउं बिल्कुलु इन शइ जे ख़िलाफ़ु आहियां। तव्हां पंहिंजो टाइम पंहिंजे ॿारनि खे बि ॾेई सघो था, पंहिंजे हस्बैंड खे ॾेई सघो था, तव्हांजे घर खे ॾेई सघो था, कुक कयो, पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे हस्बैंड खे खारायो, उन सां तव्हांजो प्यार वधे थो। ॿी शइ असांजे कम जो टाइम आहे हिकिड़ो, राइट। हर टाइम मोबाइल न हूंदो आहे, हर टाइम तव्हां सैलून ते मौजूदु आहिनि, असांजा टाइमिंग्स रखियल आहिनि, ठीकु आहे। उन टाइम खां पोइ जॾहिं असां घर अचूं था, जीअं अगरि का डॉक्टर आहे त उहा घर अचे थी त ऑफकोर्स उहा वेचारी वरी किचन में ॻड़े थी पंहिंजो कमु कर, तीअं असां बि ईअं ई आहियूं। घर वेंदा आहियूं, ॿारनि जो ॿुधंदा आहियूं, मम्मा अॼु हीअ ठाहे ॾिजो, असांखे हीअ ठाहे ॾिजो, असां किचननि में वेंदा आहियूं। पर इहो आहे असां इलाही लेट नाइट घर में पहुचंदा आहियूं। पोइ उन खां पोइ मूंखे त इलाही मज़ो ईंदो आहे कुक करण में। मुंहिंजा ॿार ऐं हस्बैंड त ॿाहिरि खाइण खे घणो पसंदि कंदा आहिनि, पर मूंखे ॾाढो वणंदो आहे त आउं पंहिंजो घर में कुक करां, असां गॾिजी खाऊं। सो कोशिशि कंदा आहियूं त घर में कुझु पचायूं ऐं खाऊं। तो इहे एक्टिविटीज़ रखो। अगरि असां सम्झो था त असां ॿाहिरि कमु कयूं था त असां बसि ऑल इन ऑल आहियूं, असां कुझु नथा करे सघूं, नो, पंहिंजो पाण खे टाइम ॾियो। असां वॉक बि कयूं था, असां खाऊं बि पिया, असां कम बि कयूं पिया, पंहिंजी लाइफ खे इंजॉय कयो। सही सही। ॾिसो पंहिंजे टैलेंट खे यूटिलाइज़ कयो, पाण खे रिलैक्स रखो। आजकल लेडीज़ नथियूं कनि, हो मतिलबु इन में ई मरी वयूं आहिनि, ई घर जो कमु, पापा घर जो कमु छा आहे, सदियुनि खां औरत कंदी आई आहे न, असांजी माउनि बि त कयो न, कंदियूं आयूं आहिनि, असां बि उन्हनि खे ॾिठोसीं स्ट्रगल कंदे, ॾिठो कमु कंदे, त इहे हर्डल्स या कम त ज़िंदगी जो हिसो आहिनि। असां अगरि इन्हनि में ई रुधी वेंदासीं, आई डोंट थिंक सो दीज आर द हर्डल्स या माइलस्टोन्स आहिनि। तव्हां जो जेकॾहिं विजन अञा वधीक आहे, वॾो आहे, त पोइ अञा वधीक तव्हांखे उहे माइलस्टोन्स फेस करणा पवंदा। ॾाढी ख़ूबसूरत ज़ारा ॻाल्हि कई आहे तव्हां, त हर शइ खे ॾाढो बैलेंस्ड वे में हलायो, ज़रूरी हूंदो आहे बैलेंस्ड वे में तव्हां हर शइ खे खणी हलो। अनबैलेंस्ड शयूं जेके हूंदियूं आहिनि उहे तव्हांखे नुक़सानु पहुचाईंदियूं आहिनि। सुबुह जो उथणो आहे, हिकिड़ो स्कैजुअल सेट आहे तव्हांजो, त कहिड़े तरीक़े सां तव्हांखे पंहिंजी मॉर्निंग खे ख़ूबसूरत बणाइणो आहे। उन खां पोइ वरी जेको ॾींहं जो टाइम आहे, मंझंदि जो टाइम आहे, उनखे कहिड़े तरीक़े सां तव्हांखे घर में पंहिंजूं एक्टिविटीज़ तव्हांखे सेट हूंदियूं। ऑब्वियसली तव्हांखे किचन में वञिणो आहे, कुकिंग करणी आहे, थोरो घणो कमु आहे, ॿारनि बच्चनि खे टाइम ॾियणो आहे। इवनिंग टाइम ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे, चांहि जे हिकिड़े कप ते कचहरी, कुझु स्नैक्स ते कचहरी, ख़ूबसूरत पंहिंजी ज़िंदगी खे पाण बणाए सघो था पंहिंजी सचाई सां। यकीनन सचाई रिश्तनि में तमामु घणी ज़रूरी आहे। नंढो ब्रेक आहे, ब्रेक जी तरफ़ वधंदासीं, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवंदसि, आऊं भलीकार चवंदसि, आऊं अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं मुंहिंजे ख़्याल सां घणा सारा तव्हांजा सवाल अॼु जे प्रोग्राम जे लाइ हूंदा, ऐं काफ़ी सारा आंसर्स तव्हांखे मिलिया हूंदा, ऐं ॾाढा प्रोमिनेंट आंसर्स तव्हांखे मिलिया हूंदा, ऐं तव्हां ॾाढो सेटिस्फाई हूंदियूं। तॾहिं अॼु प्रोग्राम में जेको आहे सो कॉल्स घटि असां वटि आयूं आहिनि, घटि रिसीव करे सघिया आहियूं, छाकाणि त ज़ारा जूं ॻाल्हियूं बि एतिरियूं ख़ूबसूरत आहिनि ऐं यूज़फुल बि आहिनि। त चाहियूं पिया ज़ारा तव्हां ॻाल्हाईंदा रहो, तव्हां खां असां क्वेश्चनिंग कंदा रहूं ऐं तव्हां उहे सॉल्यूशन्स ॿुधाईंदा रहो असांजे व्यूअर्स जे लाइ, त उहे जेके नंढा नंढा प्रॉब्लम्स आहिनि घर वेठे बि इज़ीली उनखे डील करे सघनि। अच्छा ज़ारा, असां वटि थोरो टाइम आहे हाणे प्रोग्राम में, तव्हां ॿुधायो केतिरो ॿाहिरि निकिरणु पसंदि कंदियूं आहियो, कीअं सिस्टम हूंदो आहे त पाण खे रिलैक्स बि रखिणो आहे, नॉर्दर्न एरियाज़ वञिणो आहे, हाणे थोरो टाइम मिलियो आहे, हेॾां वञिणो आहे, कीअं ज़ारा इंजॉय कंदा आहियो पंहिंजी ज़िंदगी खे? असांजी लाइफ जेका आहे उहा तमामु अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह
सुठे नमूने सां गुज़रंदी आहे ऐं माशाअल्लाह। डेली ई घुमंदा आहियूं तक़रीबन, छो जो जेको असांजो राति जो टाइम हूंदो आहे असां उनखे तमामु सुठे नमूने सां इंजॉय कंदा आहियूं पूरी फैमिली। कॾहिं किथे हलिया वियासीं, कॾहिं लॉन्ग ड्राइव, कॾहिं किथे, लॉन्ग कॾहिं- ड्राइव ते निकिरी वेंदा आहियूं, होटलिंग ज़्यादा कंदा आहियूं। तव्हांखे ख़बर आहे असां जहिड़ा माण्हू जेके आहिनि पाकिस्तान में असां वटि हींअर गैस जी कुझु घणी ई कमी हले Oh my God, जो राति बिल्कुलु, जो त बिल्कुलु। असां वटि कुक करण जे लाइ आहे त हाणे असांजा इलेक्ट्रॉनिक चुल्हा हूंदा आहिनि जिन ते कुक करियूं था, अदरवाइज़ जेके वीचारा नथा अफोर्ड करे सघनि त उन्हनि वटि त ॾाढो गैस मुश्किल थी अवेलेबल वियो आहे, कोन्हे। ॾाढो मुश्किल थी वियो आहे। रियली असांजा जेके वर्कर्स छोकिरियूं हूंदियूं आहिनि त 10 o'clock मुंहिंजो ऑफ टाइमिंग हूंदो आहे त कुझु छोकिरियूं वीचारियूं ईंदियूं आहिनि रिक्वेस्ट कंदियूं आहिनि आपी 15 मिंट पहिरीं चढ़िजो बेटा, छो गैस हलियो वेंदो, ही आपी problem। गैस हलियो वेंदो आहे, पोइ असां मानी न पचाए सघंदा आहियूं। अच्छा जानी वञो हलिया। सो मक़सदु चवण जो इहो त असां वटि हिकिड़ो स्ट्रेस ॾाढो आहे, बट इन जे हूंदे बि मूंखां काफ़ी माण्हू इहो बि क्वेश्चन कंदा आहिनि त यार अजीब माहौल थी वियो आहे न, असां ख़ुशि कोन आहियूं। मुंहिंजो बाबा ख़ुशी तव्हांजे अंदर में आहे, कढो ख़ुशि आहियो, बाक़ी तव्हां अंदर ई रोईंदा वई। मोस्टली असां वटि छोकिरियूं जेके कमु कंदियूं आहिनि त उहे कंहिंखे को चवंदो टंग में सूर आहे, को चवंदो हिते सूर आहे, हिते सूर आहे, त तव्हां जॾहिं आउं उन्हनि खे इहो ई शइ चवंदी आहियां, बाबा ॿाहिरि वञो, पाकिस्तान खां ॿाहिरि निकिरो, दुनिया घुमो, हुते बि सूर आहिनि, हुते बि बीमारियूं आहिनि, हुते बि प्रॉब्लम्स हर जॻह ते आहिनि, बट हुननि वटि सोल्यूशन्स आहिनि। असां छा था कयूं, असां आराम करणु पसंदि कयूं था। असां जेके ई बेगर्स ॿाहिरि वेठियूं आहिनि, काफ़ी छोकिरियूं जॾहिं ॿाहिरि बैगिंग कंदे ॾिसंदी आहियां त आउं पंहिंजे हस्बैंड खे इहो चवंदी आहियां, यार हिननि खां पुछूं जॉब कंदियूं, सलोन ते कमु कंदियूं, त हू हुननि जो असां चवंदा आहियूं कमु कंदियूं, चवंदियूं न न न न न न भॼी वेंदियूं हलियूं। मक़सदु कमु न आहे करिणो, तव्हांखे पिनणो आहे। अलाह साईं बि चवे थो त मूंखे ॾियण वारो हथु वणे थो, मूंखे घुरण वारो हथु नथो वणे, त प्लीज़ फॉर गॉड सेक उहे माण्हू जेके रिलैक्स थी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु खाइण ॼाणनि था, ॿिए मां कढणु ॼाणनि था, प्लीज़ महिनत कयो। ॾाढो मज़ो आहे महिनत में, कम में। असां त बि कमु कयो आहे। अगरि तव्हां इहो सम्झंदा हो, जो काफ़ी माण्हू सम्झंदा आहिनि ब्यूटिशियन्स आहिनि, बसि उन्हनि जो कमु छा आहे, ॾाढो रिलैक्स आहिनि, तव्हां यकीन कंदव अगरि असां वटि सुबुह खां कमु ईंदो आहे त असां राति ताईं मुसलसल बीठा हूंदा आहियूं। असांखे हेतिरो मिंट वेहण जी इजाज़त न हूंदी आहे, छो जो क्लाइंट जॾहिं पैसा ॾींदो आहे त उहो इहो कोन सम्झंदो आहे त ही बि हिकिड़ो इंसानु आहे। अॼु ज़ारा थकियल आहे, अॼु थकियल आहे। ज़ारा खे एतिरो कोन था बीहारियूं, अॼु ज़ारा खे एतिरो तंग कोन था कयूं। यस ज़ारा, मां इहो पुछणु चाहींदसि, मोस्ट इरिटेटिंग तव्हां वटि कहिड़ियूं क्लाइंट्स हूंदियूं आहिनि, कहिड़े तरीक़े सां हू इरिटेट कंदियूं आहिनि, ऐं मोस्ट रिलैक्सिंग कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, त उहे लेडीज़ जेके घर में वेठियूं आहिनि, अॼु उन्हनि जी अपॉइंटमेंट आहे, वञनि पियूं, त प्लीज़ तव्हां पंहिंजे उन ब्यूटिशियन ते थोरो रहम करे वठिजो। जी डियर, ॾिसो असां वटि जेके बि कस्टमर अचनि था, या असां वटि असां जूं ख़ूबसूरत प्यारियूं ब्यूटीफुल लेडीज़ अचनि थियूं, त उहे वेचारियूं पंहिंजा प्रॉब्लम्स ई खणी ईंदियूं आहिनि। अच्छा, कुझु जेके हूंदा आहिनि उहे कंटिन्यूसली सेम क्वेश्चन, ऐं असां रिप्लाई ॾेई बि चवंदा आहियूं, बाबा तव्हां ॿुधो त सही राणा चऊं छा पिया। अच्छा, किन खे त वरी आउं इहो बि चवंदी आहियां, ज़ारा आहे बि सोल्यूशन, तव्हां रिकॉर्ड करे आंसर रखी बार बार उनखे ॿुधायो। नो आउं ख़बर छा चवंदी आहियां, हाणे तव्हां हीअं कयो, तव्हां हींअर मूं तव्हांखे कुझु शयूं ॿुधायूं, आपी त मूंखे यादि ई कोन बीठियूं, मूं चयो हिकिड़ो कमु कर, हींअर तव्हां बिज़ी आहियां, राइट, मूंखे हिकिड़ो वॉइस करे छॾियो व्हाट्सएप ते, ऐं तव्हांखे सभु शयूं मोकिले छॾींदसि। अच्छा, राति जो मुंहिंजो टाइम जेको हूंदो आहे, ज़्यादातर ॾिसंदी आहियां, हाणे असां पंहिंजी फैमिली खां फ्री थी विया आहियूं, कॾहिं कॾहिं ॾिसंदी आहियां, फ़ोन वापसि ज़रूरु खोलींदी आहियां, छो जो आउं पंहिंजो फ़ोन राति जो घर में ऑफ करे छॾींदी आहियां, त जीअं आउं पंहिंजनि ॿारनि खे टाइम ॾेई सघां। सो खोलींदी आहियां हिकिड़ो भेरो, मुंहिंजे क्लाइंट्स सां जेके क्वेश्चन्स हूंदा आहिनि, या कंहिं को सवाल पुछो आहे, कुझु बि वट एवर, या डील्स जे वग़ैरह में जे बारे में मालूम करणु, 1 hour और हाफ आवर तव्हां ॾींदा हूंदव। राइट, ऐं ज़रूरु पंहिंजे कस्टमर्स खे टाइम रिप्लाइज़ ॾींदी आहियां, त उहे ई असांजूं अदियूं, जिन खे कुझु बि पुछणो आहे, तव्हां ॿाहिरि रहो था, मूं ताईं पहुची न पिया सघो, मुंहिंजे सलोन ते न पिया अची सघो, क्वेश्चन्स जेके तव्हांजा प्रॉब्लम्स आहिनि तव्हां मूंखां करे सघो था, ऐं बिल्कुलु तव्हांखे उन्हनि जा जवाब। सही हिकिड़ो त घणा सारा क्वेश्चन्स रिपीटेशन बार बार इहो तव्हांखे इरिटेट कंदो आहे, उहे जेके प्यारियूं प्यारियूं तव्हांजूं क्लाइंट्स आहिनि, जेके तव्हांखे बिल्कुलु बि तंग न कंदियूं आहिनि, उन्हनि जो छा राज़ हूंदो आहे भला? सुठी कोऑर्डिनेशन हूंदी आहे उनजी, न जेको अंडरस्टैंडिंग, या जेको अंडरस्टैंड कंदो आहे त भई हिकिड़ो बंदो ऑलरेडी बिज़ी आहे। हाणे फॉर एग्जांपल असां मेकअप में बिज़ी आहियूं, ऐं वंस
असां हिकिड़ो माण्हू अंदरि अचे मतिलबु मोस्टली त असांजा जेके ॿाहिरि जेके असिस्टेंट हूंदा आहिनि उहे उन्हनि खे स्टॉप कंदा आहिनि त भई बंदो बिज़ी आहे ऐं हींअर न तव्हां ही टाइम ते अची वञो बट आउं अवॉइड कंदी आहियां त अॻिलो वीचारो टाइम कढी पंहिंजा ख़बर न आहे कीअं पहुतो हुजे मूं ताईं त प्लीज़ मूंसां मिलराईंदा त पोइ हू मेकअप रूम में अची वियूं हाणे ॾिसनि पियूं ऑफिस में न ऐं रिलैक्स ऑफिस में न वेठी आहियां ऐं कमु कयां पई देन इहो ई चवंदी आहियां हा राणा मूं तव्हांजो क्वेश्चन मूं ॿुधो तव्हां वार ॾिठा हाणे इहो आहे त तव्हां मूंसां राति जो व्हाट्सअप ते कॉन्टेक्ट में अची वञिजो त पोइ आउं उन्हनि सां वरी इन तरीक़े सां कॉन्टेक्ट त वरी बि हू हुननि जा इहो ई क्वेश्चन हूंदा आहिनि आप ई न पोइ हीअं बाबा आउं कमु कयां पई कुंवार आहे हुनखे जल्दी वञिणो आहे तव्हांखे आउं राति जो जवाबु ॾियां थी न त कुझु माण्हू ईअं बि इरिटेट कंदा आहिनि ऐं कुझु सम्झी वेंदा आहिनि जी जी आप आउं तव्हां सां कॉन्टेक्ट में अचां थी सो ख़ैर आउं इरिटेट बिल्कुलु कोन थींदी आहियां मूंखे सुठो लॻंदो आहे त अलाह साईं असांखे जेको हुनर ॾिनो आहे जेका नॉलेज ॾिनी आहे असां एबल आहियूं या अलाह साईं असांखे इहा क्वालिटी ॾिनी आहे त ॿिए खे असां उन शइ जो बेनिफिट ॾेई सघूं कीअं डील करे सघूं था कीअं उनखे फ़ाइदो पहुचाए शुक्र अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह माशाल्लाह ज़ारा मूंखे त ॿुधी करे इलाही ख़ुशी थिए पई अच्छा ब्राइड्स जी तव्हां ॻाल्हि कई जॾहिं हुन ब्राइड खे तयारु कंदा आहियो त ज़ारा जी केतिरी ख़ुशी हूंदी आहे हाणे त ॾाढो यूज़ थी विया हूंदव पर स्टार्टिंग में थोरो कुझु शेयर कजो जेका तव्हांजी उहा बिल्कुलु उहा त मेमोरी ठही वई हूंदी न त हा मूंखे ॾाढी ख़ुशी थी उन वक़्तु जॾहिं मूं फलाणी ब्राइड खे तयारु कयो ॾिसो असां हर टाइम ते सिखूं था पिया अगरि हर माण्हू सिखे पियो असां अगरि चऊं त असां त ख़बर ताईं बि सिखंदा रहंदा आहियूं त अगरि पंहिंजो पाण खे ईअं एक्सप्लेन कयां त भई असां एक्सपर्ट आहियूं त असां बिल्कुलु एक्सपर्ट कोन्हे एक्सपर्ट अलाह जी ज़ात मथे वेठी आहे जेका असांखे जेको बि थोरो घणो नॉलेज ॾिनो आहे या असां डिफरेंट जॻहियुनि तां उहा नॉलेज कलेक्ट करे पाण वटि ऐं ॿियनि ताईं पहुचायूं था पहिरीं ब्राइड जी ॻाल्हि आई त मूंखे यादि आहे आई वॉज़ 4th and 5th क्लास एट दैट टाइम मूं हिकिड़ी ब्राइड तयारु कई एंड शी वॉज़ माई कज़न ऐं त यकीन कंदा उहो सलोन त कोन तयारु थी आई पर सभिनी उन जी एतिरी तारीफ़ कई छो जो उहा इलाही थोरी डार्क कॉम्प्लेक्शन जी हुई ऐं हिकिड़ी सिंपल सी फेस जी हुई बट शी वॉज़ लुकिंग वेरी प्रिटी त मतिलबु सभिनी फैमिली जे सभिनी मेंबरनि चयो त यार तमामु सुठी पई लॻे ईअं त मूंखे ॾाढी ख़ुशी थी वई त इहो छा हूंदो आहे उहो ॿार जेको उतां बि मोटिवेशन मिली उतां बि इनकरेज थियो हाणे मूंखे करणो आहे इन फील्ड में वञणो आहे जी 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 ऐं ही फील्ड हूअं बि मुंहिंजी फेवरेट रही हुई ऐं पसंदि कंदी हुअसि हिन फील्ड खे ऐं इहो ई ॻाल्हि कंदसि मुंहिंजे हस्बैंड पॉलिश करे मूंखे चयो ही प्लेस आहे हाणे तूं पंहिंजी मर्ज़ी सां ख़ुशी सां हिते यू आर क्रिएटेड फॉर दिस फील्ड माना त तव्हांखे उहा राह मिली वई आहे बिल्कुलु ज़ारा इलाही सुठो लॻे पियो ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं वञनि पियूं ऐं अञा बि टाइम हुजे हा त मुंहिंजा सवाल त ख़तमु थियण वारा बिल्कुलु बि कोन हुया पर ज़ारा लास्ट में जी जी बिल्कुलु बिल्कुलु तॾहिं ई हिकिड़े होस्ट खे तॾहिं ई सुठो लॻंदो आहे जॾहिं साम्हूं खां बिल्कुलु एक्यूरेटली तव्हांखे आंसर्स मिलनि ज़ारा सुठो लॻो मूंखे त तमामु घणो तव्हां सां ॻाल्हाईंदे तव्हां ॿुधायो सुबुह महिराण में अची करे ज़ारा खे कीअं लॻो मूंखे एंड छा मैसेज हूंदो जी रियली ॾाढो सुठो लॻो ऐं तव्हां हिकिड़ो सुठो कमु खणी माण्हुनि ताईं पहुचायो पिया मोस्टली ज़्यादातर माण्हू जेके आहिनि उहे वरी तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि त इलाही सुम्ही टाइम गुज़ारींदा आहिनि त मॉर्निंग इलाही माण्हुनि खे नसीबु थींदी आहे ऐं घटि माण्हुनि खे नसीबु थींदी आहे छो जो मॉर्निंग उथंदे उन्हनि जे लाइ ॾाढो प्रॉब्लम हूंदो आहे ऐं उन्हनि माण्हुनि मां आऊं बि आहियां त ॾाढो मुश्किल सां सुबुह जो उथंदी आहियां सो तव्हांजा जेके बि शयूं आहिनि माण्हुनि ताईं पहुचायो तव्हां मॉर्निंग में उथी उहे ॾाढियूं सुठियूं आहिनि थैंक यू सो मच ख़ुशी थी थैंक यू सो मच ज़ारा तव्हांजो छा मैसेज हूंदो मैसेज आऊं पंहिंजे फील्ड जे हिसाब सां ॾींदसि त लेडीज़ खे ॾींदसि त प्लीज़ हिन फील्ड में अचो हिन खे जॉइन कयो अगरि तव्हांखे वे ऑफ अर्निंग न आहे त तव्हां असां वटि अचो किथे बि वञो कंहिं सुठी प्लेस ते वञो जिन वटि नॉलेज आहे उन्हनि माण्हुनि वटि वञो ऐं हिन कम खे सिखो पंहिंजे घर वारनि खे पंहिंजी फैमिली खे सपोर्ट कयो ऐं मुंहिंजे ख्याल में इहो बेटर आहे सुठो इलाही प्यारो यूज़फुल तव्हांजो मैसेज थैंक्स टू वुड बी हियर ज़ारा ॾाढो सुठो लॻो वंस अगेन ऐं ईअं चवंदसि थैंक यू ऐं व्यूअर्स इंशाल्लाह ईंदड़ प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं नवां महिमान खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं ज़रूरु कोशिशि हूंदी त प्रोग्राम में डाइवर्स थी हुजे ऐं हींअर वक़्त जो खणी वधीक इजाज़त नथियूं ॾियनि तॾहिं तव्हां मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी पूरी टीम खे बि ॾींदव इजाज़त पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि अल्लाह वाही